नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त सखर में जश्न आज़ादी के दिहाड़े के हवाले से झंडो फड़काइण वारी तकरीब थी गुज़री। तकरीब में कोर कमांडर्स लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ की शिरकत पिण कई वई। अवांखे ॿुधाईंदा हलूं त तकरीब में कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ शिरकत कई। कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल हुमायूं जो चवण हुयो त असांखे लखें जाननि जी कुर्बानियुनि बाद आज़ादी नसीब थी आहे। एक दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त सखर में जश्न आज़ादी के दिहाड़े के हवाले से झंडो फड़काइण वारी तकरीब थी गुज़री, जंहिंमें तकरीब में कोर कमांडर्स लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ शिरकत कई।